रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सामीन खे सिक ऐं प्यार भरियो सलाम क़बूल हुजे। अॼु 11 मई 2018 जुमे जो ॾींहुं बमुताबिक़ 24 शोबानुल मुअज़्ज़म 1439 हिजरी। अवां जे पसंदीदा प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में मां आहियां अवां जो मेज़बान फाज़िल चन्ना। कराची खां कश्मीर ताईं जो अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहियां। अॼु जी अहम ख़बर आहे त नारा केनाल जे वाहन जमड़ाऊ केनाल, मिठड़ाऊ केनाल ऐं खिपरो केनाल जे पुछड़ीअ में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगार तंज़ीमनि जे सॾ ते हज़ारे आबादगारनि ऐं हारियुनि पारां जमड़ाऊ वटि हैदराबाद मीरपुर ख़ासि मुख्य रोड ते एहतिजाजी धरणो हंयो वियो। आबादगार तंज़ीमनि ताउन, सारक, FOC, आबादगार बोर्ड, आबादगार हारी इत्तेहाद, टेल एक्शन कमेटी जुडो ऐं ॿियनि तंज़ीमनि पारां ॾिनल सॾ ते हज़ारे हारियुनि ऐं आबादगारनि सां गॾु समाजी अॻवाननि, वकीलनि तोड़े सियासी कारकुननि बि वॾे अंग में शिरकत कई। धरणे में शिरकत लाइ 5 ज़िलनि मीरपुर ख़ासि, सांगढ़, उमरकोट, टंडो अलायार, थरपारकर जे नंढनि वॾनि शहरनि नवकोट, जुडो, डिघड़ी, मीरवा गोरछाणी, झुलूरी, नबीसर, सामारो, कुंडरी, कोट ग़ुलाम अहमद, पिथोरो, गिरोड़ शरीफ़, फुलेडियूं, शादीपल्ली, खाही, खिपरो, हिंगोरनू, सिंधड़ी समेत ॿियनि शहरनि मां आबादगार पहुता। उन मौक़े ते FOC सिंध जे चेयरमैन जावेद जूनेजो चयो आहे त हिकु ॾींहुं पहिरीं हिकु चूंडियल नुमाइंदे असांजे एहतजाज लाइ चयो त ही हारी मज़दूर नाहिनि। आऊं खेसि चवां थो त अॼु अची ॾिस त ही केरु आहिनि। तुंहिंजे धरणे में 100 माण्हू बि न हुआ, पर हिते हज़ारे माण्हू अवां पाणी चोरनि ख़िलाफ़ आया आहिनि। असुल पाणी चोर उहे चूंडियल नुमाइंदा आहिनि। पुराण शाख सदावा हले थी जंहिंजो पाणी बाअसर ऐं चूंडियल नुमाइंदा लिफ्ट मशीननि ज़रिए चोरी करे था वञनि ऐं पुछड़ी में पखियुनि जे पीअण लाइ पाणी नाहे। सिंध हुकूमत 30 अरब जो फंड ॾिनो त शाखूं पकियूं करियो, पर कामोरनि करप्शन करे फंड हड़प करे छॾिया आहिनि। अञा बि पेट न भरियो त पाणी विकिरो करे पंहिंजा ॿब भरे रहिया आहिनि। अरबाब अनवर चयो त असां वटि पुछड़ीअ में मैयत खे गुसल ॾियण लाइ पाणी नाहे ऐं मुंड में सारियूं पोखिजी रहियूं आहिनि। सिंध हुकूमत चयो त अप्रैल महीने ताईं सिर्फ़ पीअण जो पाणी आहे ऐं मई महीने में फ़सुल पोखिजो ऐं असां उन ते एतबार कयो, पर पाणी न मिलियो। जेकॾहिं पंजाब पाणी चोरी या ज़बरदस्ती खणे पियो त सिंध हुकूमत अॻुवाणी करे असां उन्हनि सां गॾु एहतजाज कंदासीं। पाणी सिर्फ़ ख़ासि माण्हुनि लाइ अचे पियो ऐं उन्हनि खे मिले पियो ऐं हुकुमराननि खे लाइननि में बीही वोट ॾेई ईवाननि ताईं पहुचाईंदड़ अॼु उञ विघे मरी रहिया आहिनि ऐं खेनि केरु पुछण वारो नाहे। जॾहिं त रोहड़ी केनाल जे नसीर वाह जे पुछड़ी जे आबादगार एहसान जरवार, मुमताज़ जरवार, रज़ाक ॾिनो कलोई ऐं ॿियनि चयो त नारा केनाल ते पाणीअ जी खोट आहे, पर रोहड़ी केनाल मां निकिरंदड़ नसीर केनाल जी पुछड़ीअ बि डिघड़ी ऐं झुडो में आहे ऐं उते पाणीअ जी सख़्त खोट आहे ऐं शाखुनि में वारी उॾामी रही आहे। माण्हू पीअण जे पाणीअ लाइ परेशान आहिनि। टेल आबादगार एक्शन कमेटी जुडो जे अॻवान अयाज़ खोसो चयो त नारा केनाल जे 182 शाखुनि में वारी उॾामी रही आहे। किथे बि पाणी नाहे। जेको पाणी आहे उहो बाअसरनि जे शाखुनि ऐं डायरेक्ट वाटर कोर्सनि खे विकिरो कयो पियो वञे। पुछड़ियुनि में त पीअण जो पाणी नाहे। माण्हू, पखी ऐं जानवर पाणी फुड़े लाइ तरसी रहिया आहिनि ऐं कामोरनि सां 3 मुलाक़ातूं कयूं, पर उन ते को अमल न थियो। डायरेक्टर नारा केनाल वाइदा करे थो, पर अमल नथो कराए, जंहिं करे नारा केनाल ते
तबाही ऐं बर्बादी लॻी पई आहे। माण्हुनि खां मानी गिरह खसियो पियो वञे ऐं सिंध हुकूमत ड्रामो करे पई त वफ़ाक़ पाणी चोरी कराए थो ऐं सिंध जो पाणी पंजाब खे ॾिनो पियो वञे। पंजाब 2500 क्यूसिक पाणी खणे पियो, पर हीअ नारा जो 9200 क्यूसिक केरु पियो चोरी करे। रोड़ी कैनाल जो 9200 क्यूसिक पाणी केॾांहुं पियो वञे। उन मौक़े ते ताउन जे सदर प्रोफेसर यूसुफ चयो त अॼु हज़ारे माण्हू पाणी न मिलण ख़िलाफ़ एहतजाज लाइ हिते गॾु थी उस में धरणो हणी वेठल आहिनि, जॾहिं त नारा कैनाल में पाणीअ जी ज़रूरत 20,000 क्यूसिक आहे, पर असांखे हिन मौसम में पाणी 14,000 क्यूसिक मिलंदो हो ऐं अॼु जो गेज 9,200 क्यूसिक आहे। त इहो पाणी केॾांहुं पियो वञे। असांजी पुछड़ी जे शाखुनि में 4 महीननि खां पाणी न आहे, जंहिं करे 1 एकड़ बि फ़सुलु न पोखिजी सघियो आहे। उन मौक़े ते अलीपल सैयद मुमताज़ शाह, नसीर रमदान, मुमताज़ जरवार, मीर अली अहमद, ग़ुलाम मुस्तफ़ा लिगारी, अनवर नूहानी, मुमताज़ खोसो ऐं ॿियनि चयो त सिंध जे आबादगारनि जो पाणी बंदि करे मुआशी क़तल कयो पियो वञे। पहिरीं कमंद जो अघु न मिलियो, हाणे पाणी बंदि कयो वियो आहे। नारा कैनाल में 9,200 क्यूसिक पाणी हले पियो, पर इहो मख़सूस माण्हुनि खे पैसनि एवज़ पाणी विकिरो करे रहिया आहिनि, जंहिंसां सिंध जा 3 करोड़ हारी ऐं आबादगार बुख ऐं बदहालीअ जे वर चढ़ी विया आहिनि। नारा कैनाल जे वाहन जूं 182 शाखूं आहिनि, जिन मां 4 शाखूं चूंडियल नुमाइंदनि जूं आहिनि, जेके सदा वाह पयूं हलनि। बाक़ी शाखुनि जे पुछड़ी में वारी उॾामी रही आहे। ज़मीनूं मुकमल बंजर बणिजी वियूं आहिनि। पीअण जो पाणी अणलभ आहे। इंसान तोड़े जानवर पाणी फुड़े लाइ तड़पी रहिया आहिनि। ॾुकार वारी सूरत हाल छांयल आहे। माण्हू लॾपलाण करण ते मजबूर बणियल आहिनि। असां वटि गुसल जो पाणी अणलभ आहे, जॾहिं त वाहुनि ते डायरेक्ट वाटर कोर्स हलनि पिया, जिन खां लखें रुपया रुशवत वठी उन ते मशीनूं लॻारायूं वयूं आहिनि, जॾहिं त अपर नारा कैनाल ते 600 लिफ्ट मशीनूं ग़ैर क़ानूनी लॻायूं वयूं आहिनि, जॾहिं त मुंड में सारियूं पोखियूं पियूं वञनि ऐं पुछड़ियुनि में पीअण जो पाणी न आहे। हिननि चयो त सिंध हुकूमत बहाना करे पाणी खोट जो इल्ज़ाम वफ़ाक़ी हुकूमत ते हणी पंहिंजी जान आजी कराइणु चाहे थी। जेको पाणी आहे उनखे मुनसिफ़ाणे तरीक़े छो नथो विरहायो वञे। पीपी जा चूंडियल नुमाइंदा पाण पाणी चोरी करे रहिया आहिनि, जॾहिं त SSP नज़ीर मीर बहर ऐं डिप्टी कमिश्नर ज़ाहिद हुसैन मेमण धरणे वारनि सां ॻाल्हियूं कयूं, पर आबादगारनि खेनि धरणो ख़तमु करण खां इनकार करे छॾियो ऐं चयो त डायरेक्टर नारा कैनाल ऐं एरीगेशन अमलदारनि सां केतिरा दफ़ा गॾिजाणियूं कयूं, पर उन्हनि कूड़ा दिलासा ॾिना। उन करे कंहिं बि अमलदार ते एतमाद कोन्हे। हिननि चयो त जेसिताईं पुछड़ियुनि में पाणी नथो पहुचायो वञे, नारा कैनाल ते रेंजस मुक़ररु नथी कई वञे, ग़ैर क़ानूनी लिफ्ट मशीनूं हटायूं नथियूं वञनि ऐं DG रेंजस ऐं सेक्रेटरी आपाशी हिते अची असांखे यकीन दहानी कराईंदा, ओसि ताईं धरणो जारी रहंदो। नौकोट शहर में वापारियुनि पाणीअ जे खोट ख़िलाफ़ ऐं आबादगारनि जी हिमायत में पंहिंजो समूरो कारोबार बंदि करे मुकमल शटर बंदि हड़ताल कई। उन सिलसिले में वापारी एसोसिएशन जे सदर आसिफ रज़ा क़ाइमखानी जे आबादगारनि सां यकजहतीअ तौरु नौकोट शहर जो कारोबार बंदि कराए मुकमल शटर बंदि हड़ताल कराई। उन मौक़े ते वापारी अॻवान चयो त आपाशी कामोरा हथरादू पाणीअ जी खोट कराए मैशियत तबाह करे रहिया आहिनि। पुछड़ीअ में पीअण जे पाणीअ लाइ सख़्तु परेशान आहियूं। ॿिए तरफ़ आबादगारनि जे ऐलानियल धरणे में शिरकत लाइ सभु डिवीज़न नौकोट जे आबादगारनि अॻूणे ज़िले नाज़म थरपारकर अरबाब अनवार रईस सूमार ख़ान चांडियो, अब्दुल करीम समू, मुमताज़ चांडियो, हकीम चांडियो, नूर मोहम्मद चांडियो जी अॻवाणीअ में नौकोट जे 22 मैल मोरीअ खां 200
गाॾियुनि जो काफ़िलो रिथिल धरणे में शिरकत लाइ रवानो थियो हो। मीरपुर ख़ास में आबादगारनि वारे धरणे में यकयतीअ तौरु अवामी तहरीक, मुस्लिम लीग फंक्शनल, क़ौमी अवामी तहरीक, बार एसोसिएशन जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। केतिरनि ई कलाकनि खां जारी रहंदड़ धरणे सबबि मुसाफ़िर सख़्तु परेशान रहिया। अहम सुर्ख़ी आहे त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे सरबराह ऐं अॻूणे वज़ीर अज़म मियां नवाज़ शरीफ़ मनी लॉन्ड्रिंग बाबति नेब जे नोटिस ते चेयरमैन नेब जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल खां ईंदड़ 24 कलाकनि दौरान सरेआम माफ़ी वठण ऐं इस्तीफ़ा ॾियण जो मुतालबो कंदे चयो आहे त असां कंहिं तअसुबी इदारे जो खाज बणजण लाइ तयारु न आहियूं। क़ानूनी टीम सां मुशावरत शुरू करे छॾी आहे। समूरनि क़ानूनी ऑप्शननि जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। ईंदड़ ॾींहं में क़दम खणंदासीं। अहम सुर्ख़ी आहे त नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल चयो आहे त क़ौमी इदारे जो नोटिस डिनर जो दावतनामो नाहे हूंदो। जेकॾहिं को सम्झे थो त करप्शन बाबति पुछा करणु ॾोह आहे त इहो ॾोह कंदो रहंदुसि। पेशावर में हिकु तक़रीब खे ख़िताब कंदे नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल चयो त नोटिस तव्हांजी इज़त खे ख़ातिर में रखंदे ॾिनो वेंदो आहे। नेब जेको कुझु करे रहियो आहे उहो मुल्क ऐं अवाम जे लाइ करे रहियो आहे। असांखे कंहिं बि क़िस्म जी तशहीर या शाबास जी ज़रूरत नाहे। को तनक़ीद कंदो आहे या तज़लील कंदो आहे त इहा उन जी मर्ज़ी आहे, पर नेब आइन ऐं क़ानून मूजिबि पंहिंजा इख़्तियार इस्तेमालु कंदो आहे ऐं कंदो रहंदो। अहम ख़बर आहे त सिंध सरकार माली साल 2018 ऐं 19 जी 20 अरब रुपया खसारे वारी 11 खरब 44 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट सिंध असेंबलीअ में पेश करे छॾी आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 10% वाध ऐं सिंध पुलिस में 17,000 नयूं भर्तियूं करण जो ऐलान कयो वियो आहे। उन हवाले सां काल्ह वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां सिंध असेंबलीअ में पेश कयल टैक्स फ्री बजट मूजिबि वफ़ाक़ खां रेवेन्यू मुंतक़िलिन जो हदफ़ 9 खरब 18 अरब 16 करोड़ रुपया मुक़ररु कयो वियो आहे, जेको हलंदड़ माली साल जे बजट में 8 खरब 26 अरब लॻायो वियो हो। पर वफ़ाक़ तरफ़ां घटि मुंतक़िलियन सबबि नज़रसानी करे 7 खरब 95 अरब कयो वियो हो। वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां उन्हनि मुंतक़िलियन में रेवेन्यू मुंतक़िलियूं, सिधियूं मुंतक़िलियूं, ग्रांट्स, टैक्स वसूलियूं, सिंध रेवेन्यू बोर्ड जे कलेक्शन ऐं सूबाई नॉन टैक्स वसूलियूं शामिल आहिनि, जॾहिं त ईंदड़ माली साल लाइ सिंध रेवेन्यू बोर्ड जे वसूलियुनि जो हदफ़ 100 अरब रुपयनि मां वधाए 120 अरब कयो वियो आहे। ईंदड़ माली साल में गैर मुल्की प्रोजेक्ट्स लाइ इमदाद जो हदफ़ 46 अरब 89 करोड़ लॻायो वियो आहे। हलंदड़ माली साल में इहो हदफ़ 42 अरब मुक़ररु कयो वियो हो, पर बाद में रिवाइज़ करे उनखे 27 अरब कयो वियो। अहिड़ीअ तरह सिंध हुकूमत जे गैर तरक़ियाती ख़र्चनि जो हदफ़ 7 खरब 73 अरब रुपया तजवीज़ कयो वियो आहे, जॾहिं त हलंदड़ माली साल में गैर तरक़ियाती ख़र्चनि जो हदफ़ पहिरियां 6 खरब 66 अरब लॻायो वियो हो, पर उन नज़रसानी करे उन में 19 अरब रुपयनि जी वाध कई वई, जॾहिं त नए साल जे बजट में उन में 88 अरब रुपयनि जी वाध कई वई आहे, जॾहिं त तरक़ियाती ख़र्चनि जो हदफ़ नए माली साल लाइ टोटल 343 अरब रुपया लॻायो वियो आहे। हलंदड़ माली साल जे भेट में 1 अरब रुपया घटाया विया आहिनि। टोटल तरक़ियाती ख़र्चनि में सूबाई तरक़ियाती प्रोग्राम लाइ 252 अरब रुपया तजवीज़ कया विया आहिनि। हलंदड़ साल जे सूबाई ADP 244 अरब रुपया तजवीज़ थी हुई, पर उन ते नज़रसानी करे हाणे वरी उनखे 252 अरब कयो वियो आहे।
जंहिंमें 46 अरब रुपया ग़ैर मुल्की इमदाद वारा प्रोजेक्ट्स जा आहिनि। 15 अरब रुपया वफ़ाक़ी तरक़ियाती मनसूबनि जी ग्रांट आहे, जॾहिं त हलंदड़ माली साल जीअं ईंदड़ साल जे ज़िली तरक़ियाती प्रोग्राम लाइ 30 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। अहिड़ीअ तरह ईंदड़ माली साल जे टोटल बजट 11 खरब 44 अरब 44 करोड़ 88 लख रुपया तजवीज़ कई वई आहे, जंहिंमें 20 अरब 45 करोड़ रुपयनि जो ख़सारो आहे। मुख़ालिफ़ धुर बजट खे रद्द कंदे ईवान में सख़्त एहतजाज ऐं नारेबाज़ी कई। एजेंडा जूं कापियूं फाड़े छॾियूं। काल वॾे वज़ीर जे बजट पेश करण दौरान मुख़ालिफ़ धुर जे पार्टियुनि तरफ़ां बजट खे रद्द कंदे सख़्त एहतजाज कयो आहे। बजट तक़रीर ऐं एजेंडा जूं कापियूं फाड़ियूं वयूं ऐं मेंबर स्पीकर जे डाइस अॻियां अची नारेबाज़ी कई। संदसि तक़रीर दौरान फे लीग, नवाज़ लीग, तहरीक इंसाफ़ ऐं ख़ासि तौरु MQM छॾे PSP में वियल MPAs सख़्त नारेबाज़ी बि कई। हिननि गो ज़रदारी गो, नो ज़रदारी नो ऐं घिटी घिटी में शोर आहे, पप्पू पार्टी शोर आहे जहिड़ा नारा हया, जंहिं ते मुराद अली शाह कावड़ जो इज़हार कंदे चयो त लीडरशिप खां ख़ाली माण्हुनि जी इहा हालत हूंदी आहे। अहम ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान पायलट जे जैली डिग्रियुनि मुतालिक़ केस में वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी खे चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर CEO एयर बिल्यू जे हैसियत में 12 मई ते कराची रजिस्ट्री में तलब करे वरितो आहे। काल चीफ जस्टिस मियां साकिब निसार जी सरबराहीअ में 3 रुकनी बेंच पायलट जी मुबैना जैली डिग्रियुनि वारे केस जी सुनवाई कई। उन दौरान चीफ जस्टिस सवाल कयो त एयर बिल्यू अञा ताईं नई डेटा छो नाहे ॾिनी। चीफ जस्टिस पुछाणो कयो त एयर बिल्यू जो मालिक केरु आहे, जंहिं ते सिविल एविएशन जे डायरेक्टर ॿुधायो त वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी एयर बिल्यू जो CEO आहे। चीफ जस्टिस चयो त छा इहो मुफ़ादनि जो टकराउ नाहे। मुफ़ादनि जो टकराउ पंहिंजी जॻह ते, पर वज़ीर आज़म एयर बिल्यू जे चीफ एग्ज़ीक्यूटिव जी हैसियत में पेश थी ॿुधाए त संदसि कंपनीअ में केतिरनि माण्हुनि जूं जैली डिग्रियूं आहिनि। चीफ जस्टिस वज़ाहत कई त शाहिद ख़ाक़ान अब्बासीअ खे वज़ीर आज़म न पर एयर बिल्यू जे सरबराह जी हैसियत में घुरायो वियो आहे। अदालत हिदायत कई त CEO एयर बिल्यू शाहीन ऐं सेरीन जा चीफ एग्ज़ीक्यूटिव ऑफिसर 12 मई ते कराची रजिस्ट्री में पेश थियनि। चीफ जस्टिस चयो त पाकिस्तान में केतिरियूं एयरलाइंस कमु करे रहियूं आहिनि। उन ते डिप्टी अटॉर्नी जनरल ॿुधायो त जॾहिं त मुल्क में PIA, शाहीन एयर बिल्यू ऐं सेरीन एयरलाइन कमु करे रहियूं आहिनि। सिविल एविएशन अथॉरिटीअ जे रिपोर्ट पेश कंदे डिप्टी अटॉर्नी जनरल चयो त 24 पायलटनि जूं डिग्रियूं जैली साबित थियूं आहिनि। काफ़ी ॿिया बि अहिड़ा मुलाज़िम आहिनि जिन जूं डिग्रियूं जैली आहिनि। मजमूई तौर ते 1978 माण्हुनि जी डिग्रियुनि जी तस्दीक थी आहे। PIA जे 108 माण्हुनि जी डेटा जी बि सिविल एविएशन तस्दीक कई आहे, जॾहिं त 117 माण्हुनि जी डेटा जी तस्दीक थियणु अञा बाक़ी आहे। चीफ जस्टिस सवाल कयो त 117 माण्हुनि जी डेटा जी तस्दीक करण में केतिरो वक़्तु लॻंदो आहे। अदालत डिग्रियुनि जी तस्दीक जो अमल मुकमल करण जी हिदायत कंदे सुनवाई मुलतवी करे छॾी। अहम ख़बर आहे त सिंध जे वॾे वज़ीर तरफ़ां मुख़्तलिफ़ इदारनि ऐं माण्हुनि खे 5 अरब 70 करोड़ इमदाद ॾिनी वई। केतिरनि ई MPAs ते बि नवाज़िश। बिलाउल हाउस जे ड्राइवर मंठार अलीअ खे 1 करोड़ 76 लख रुपया ॾिना विया। उन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां मुख़्तलिफ़ वाक़िअनि, हादसनि ऐं सवे माण्हुनि जी मदद लाइ 5 अरब 70 करोड़ रुपया जारी कया विया। उन सिलसिले में सखर जे नूर अहमद
पुट नज़ीर अहमद खे 40 लख रुपया, लाड़काणे जे रिज़वान हैदर सूमरो पुट बशीर अहमद सूमरो खे 10 लख, मुस्लिम कच्छी खतरी एसोसिएशन कराची खे 35 लख, अॻूणे MPA नसरुल्लाह बलोच खे 30 लख, लाड़काणे जे जाड़ल शाह दरगाह खे 60 लख, आबिद हुसैन ज़वाईअ खे 50 लख, फे लीग जे MPA निंद कुमार गोकलाणीअ खे 1 करोड़ 55 लख, हिंदू पंचायत मीरपुर ख़ासि 1 करोड़, अली एहतशाम 35 लख, अमीर बख्श गाद 15 लख, PPP MPA सायरा शैलियाणी 6 लख 16,000, महमूद जखराणी 15 लख, दारुल उलूम मुजाहिदिया नईमिया मलीर 1 करोड़, बिलाउल हाउस जे ड्राइवर मंठार अलीअ खे 1 करोड़ 76 लख 79,000 रुपया, इरफान चांडियो 30 लख, निज़ामुद्दीन अब्बासी 36 लख, सिंधिया इक़बाल 5.5 लख, अमीर अली बिरोही जाम शोरो 10 लख, मटियारी जे आला ॾिनो खे 15 लख, ग़ुलाम फरीद 50 लख, लाड़काणे जे अब्दुरमान मोहल खे 17 लख, ख़ैरपुर जे बशीर अहमद वसाण खे 10 लख, अवेश इनायत 25 लख, टंडो अलाहियर जे ग़ुलाम कादर मरीअ खे 50 लख, MQMPA बिल्किस मुख़्तियार 1 करोड़, MPA ख़ुर्शीद अहमद जुणेजो खे 62 लख रुपया, मंठार अली पुट इनाम 3 करोड़ ऐं रज़ाक रब्बानी पुट ज़हीर रब्बानी 20 लख समेत सवे माण्हुनि जी इमदाद कई वई। अहम सुर्ख़ी आहे त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस मियां साकिब निसार चयो आहे त शुगर मिल्स जे मालिकनि कमनि बदिरां आबादगारनि जे क्रिशिंग शुरू करे छॾी आहे। काल सुप्रीम कोर्ट में फ्रंटियर ऐं बिरादर शुगर मिल्स पारां आबादगारनि खे रक़म न ॾियण वारे केस जी सुनवाई थी। उन दौरान चीफ जस्टिस चयो त ॿिन्ही शुगर मिलनि हलंदड़ साल क्रिशिंग न कई ऐं माज़ीअ जूं रहतूं आहिनि, रहतूं अदा करणियूं पवंदियूं। शुगर मिलनि जे मालिकनि कमंद जी क्रिशिंग बदिरां आबादगारनि जी क्रिशिंग शुरू करे छॾी आहे। जस्टिस एजाज़ुल हसन पुछा कई त छा शुगर मिल विकिरो करण वक़्तु रहतुनि जो बि तइ थियो हो छा? पोयूं रहतूं नई इंतिज़ामिया खे ॾियणियूं हुयूं। अदालत बिरादर शुगर मिल जे मौजूद ऐं अॻूणे इंतिज़ामिया ॿिन्हीअ खे तलब करे वरितो हो। अदालत मियां निशात हमायूं रशीद असलम बशीर ऐं मियां उमर इदरीस खे ज़ाती हैसियत में पेश थियण जो पिणु हुकुम ॾिनो। सुप्रीम कोर्ट चयो त मौजूदा ऐं अॻूणे इंतिज़ामिया शुगर मिल जो विकिरो ऐं अदालती कार्रवाईअ जो रिकॉर्ड खणी अचे। सुप्रीम कोर्ट सुप्रीम जुडिशल काउंसिल जी कार्रवाई खुले आम करण वारो मामिलो नए सिर जाइज़ो वठण लाइ सुप्रीम जुडिशल काउंसिल खे उमाणे छॾियो आहे। जस्टिस शेख अज़मत सईद जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच जस्टिस फ़र्रुख इरफान ऐं जस्टिस शौकत अज़ीज़ सिद्दीक़ीअ जूं दरख़्वास्तूं उकलाईंदे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे ऐं क़रार ॾिनो आहे त सुप्रीम जुडिशल काउंसिल जे क़ाइदनि तहत कार्रवाई गुझी रखणु ज़रूरी आहे, पर मिसकंडक्ट खे मोह ॾींदड़ जज जे ख़्वाहिश ते कार्रवाई खुलेआम करे सघिजे थी। जॾहिं त कार्रवाई गुझी रखणु या खुलेआम करण जो मामिलो सुप्रीम जुडिशल काउंसिल जे फ़ैसिले सां मशरूत हूंदो। अहम ख़बर आहे त सिंध हाई कोर्ट में 60 खां वधीक गुम थियल माण्हुनि खे बाज़ियाब न करण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि ते सुनवाई थी। अदालत पुलिस पारां अॻुभराई रिपोर्ट पेश न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे लापता माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ अमली कोशिश वठण जो हुकुम ॾिनो। सुनवाईअ दौरान अदालत में गुम थियल माण्हुनि जे घर भातियुनि जो वॾो अंग मौजूदु हो। अदालत पुलिस पारां अॻुभराई रिपोर्ट पेश न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स ॾिना त अवां हिते अची अदालत ऐं गुम थियल माण्हुनि जे घर भातियुनि ते एहसान नथा करियो। छा अवां चाहियो था त सिंध जे IG खे ज़ात हैसियत सां घुरायो वञे?
अदालत जो रिमार्क्स में वधीक चवणु हो त छा JIT जो इजलास उन लाइ घुरायो वञे थो त फ़ोटो सेशन कयो वञे। SP ऐं जांच ऑफिसरनि विच में ख़त किताबत में महीना लॻी वञनि था। छा अवां माण्हू उहो चाहियो था त 2025 ताईं मोहलत ॾिनी वञे? जांच दौरान अदालत जांच ऑफिसर खां पुछाणो कयो त छा अवां 2025 ताईं समूरनि ग़ाइब माण्हुनि खे बाज़ियाब कराए वठंदा? अदालत जो चवणु हो त पुलिस ऐं JITs जी कारकर्दगी ज़ीरो आहे। तंहिं करे पुलिस ऐं टास्क फोर्स जी कारकर्दगी खे बहितर बणायो वञे। अदालत पुलिस अमलदारनि खे गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ अमली कोशिश वठण जो हुकुम ॾींदे सुनवाई मुलतवी करे छॾी। अहम सुर्ख़ी आहे त हैदराबाद में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू, दुकानदारनि सां छिकताण। एंटी इंक्रोचमेंट सेल हैदराबाद शहर में हद दख़लनि ख़िलाफ़ बाक़ाइदा कार्रवाई शुरू करे छॾी। छिकताण जारी। कोनूर चौक खां रिसाला रोड ताईं ॿिन्ही पासनि ते क़ाइमु दुकाननि ॿाहिरां रखियलु सामान तहवील में वठी छॾियो। दुकानदारनि जी सख़्तु मज़ामत पुलिस माण्हुनि खे छड़ो छड़ करे छॾियो। शहर जे ॿियनि इलाइक़नि में पुलिस न वई। खोखर पाड़े जे 26 दुकान ढाहिण लाइ कार्रवाई न कई वई, उन लाइ पुलिस नाहे ॾिनी वई। इंचार्ज अहम रिपोर्ट आहे त थरपारकर ज़िले में PP उमेदवारनि जे मुक़ाबले लाइ अरबाब ग्रुप, PTI ऐं GDA में शामिल धुरियुनि गॾियल उमेदवार आणण लाइ हिक ॿिए सां राब्ता वधाए छॾिया। जॾहिं त अरबाब ग्रुप जे सरबराह ऐं अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम ॾीपले वारे सूबाई तक PS 57 ते ऐं PTI जे वाइस चेयरमैन मखदूम शाह महमूद कुरैशी ईंदड़ आम चूंडुनि में बि थर जे क़ौमी तक NA 121 ते PP उमेदवार साम्हूं चूंड विढ़ण जो फ़ैसिलो कंदे हामियुनि खे तयारियूं शुरू करण जो इशारो ॾेई छॾियो। उन ॾिस में मालूम थियो आहे त थरपारकर ज़िले में PP उमेदवारनि जो मज़बूतीअ सां मुक़ाबिलो करण लाइ अरबाब ग्रुप, PTI ऐं GDA में शामिल बाक़ी धुरियूं गॾियल उमेदवार आणण ते ग़ौर वीचार शुरू करे छॾियो ऐं अंदरूनी तौरु राब्ता वधाए छॾिया। जॾहिं त अञा ताईं उमेदवारनि जे नालनि खे हतमी शिकिल न ॾिनी वई आहे। ज़रीन खां मिलियल ॼाण मूजिबि थर जे कुल 2 क़ौमी ऐं 6 सूबाई तकनि ते PP उमेदवारनि जे मुक़ाबले लाइ अरबाब ग्रुप ऐं PTI जे मुतवक़ा गॾियल उमेदवारनि में NA 121 ते PTI जो मरकज़ी वाइस चेयरमैन ऐं गौसिया जमायत जो रूहानी पेशवा मखदूम शाह महमूद कुरैशी हिन भेरे बि थर मां इलेक्शन विढ़ण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। जॾहिं त ॾीपलो जे सूबाई तक ते PS 57 ते अॻूणो वॾो वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम, NA 222 ते अॻूणो MNA अरबाब ज़काउल्ला ऐं अरबाब ख़ान साहब तोगाची नंगर पार्क वारे सूबाई तक PS 55 ते अरबाब अनवर जब्बार, छाछरे वारी सूबाई तक PS 54 ते अॻूणो MPA अब्दुरज़ाक राहिमू ऐं इस्लाम कोट वारे सूबाई तक PS 56 ते ताज़ो PTI में शामिल थियल डॉक्टर रमेश वाकवाणी मुतवक़ा उम्मीदवारनि में शामिल आहिनि। जॾहिं त PP मुख़ालिफ़ इतिहादियुनि PTI सां राब्तनि में थर जे मुख़्तलिफ़ PP अॻवाननि जे इम्कानी शमूलियत जी सूरत में खेनि सीटूं ॾियण लाइ बि अंदरूनी ग़ौर वीचार जारी आहे। थर जी तारीख़ में ईंदड़ इलेक्शन में पहिरियों भेरो दिलचस्प मुक़ाबलनि जा इम्कान आहिनि, छाकाणि त पहिरियों भेरो PP में शामिल थियल थर जे बेताज बादशाह जो लक़ब रखंदड़ अरबाब अमीर हसन जो फर्ज़ंद अरबाब लुत्फ़ुल्लाह जो मुक़ाबिलो संदुसि चाचे ऐं अॻूणे वॾे वज़ीर अरबाब ग़ुलाम रहीम सां थींदो। साॻीअ तरह अरबाब अमीर हसन जो ॿियो फर्ज़ंद अरबाब अमीर अमानुल्लाह बि NA
222 ते पीपीए जो उम्मीदवार आहे। खेसि टिकट मिलण जी सूरत में जंहिंजो मुक़ाबिलो बि संदूसी ख़ानदान जे अरबाब ज़काउल्ला या अरबाब ख़ान साहब तोकाचीअ सां मुतवक़ आहे। तंहिं करे थर ज़िले जे ईंदड़ आम चूंडुनि में दिलचस्प मुक़ाबले जा इम्कान आहिनि। अहम ख़बर आहे त नामियारी क्लासिकल रागी उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जी यादि में संदसि 126 जनम ॾींहं जो जशन काल सकाफ़त खाते जे सहकार सां सिंध रागी वेलफेयर सिंध म्यूज़ियम में मल्हायो वियो। तक़रीब खे ख़िताब कंदे लोक वरसा जे अॻूणे सरबराह डॉक्टर फौज़िया सईद चयो त ही प्रोग्राम हिकु माण्हूअ जो न पर पूरे मुआशिरे जो प्रोग्राम आहे। हीअ प्रोग्राम ज़ाहिर करे थो त फ़नकार ज़िंदा आहिनि। हीअ प्रोग्राम उन्हनि खे ज़िंदा रखे थो। हिन चयो त क्लासिकल मौसीक़ी एतिरी अहम आहे जो रागधारी जो बुनियादु उन ते बीठल आहे। केतिरनि ई फ़नकारनि जूं ज़िंदगियूं ताल ऐं लय सां जुड़ियल आहिनि ऐं मुंहिंजी ज़िंदगी ताल सां जुड़ियल आहे। हिन उस्ताद अमीर अलीअ जी वाखाण कंदे चयो त हिन राग खे जिहाद वांगुरु इस्तेमालु कयो आहे। रागी वेलफेयर जे सदर उस्ताद अमीर अली चयो त उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जो तालुक़ राजस्थान सां हो। केनरो ऐं कमाच साज़ जो वारिस असांजो घराणो आहे। हिन कमाच ऐं केनरो साज़ जो पस मंज़र ॿुधाईंदे चयो त उन साज़ ते खंभात जे राजा राय ॾियाच सिर ॾिनो हो। हिन चयो त उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जीवणी बाई खे शागिर्दीअ में आणे राग सेखारियो जंहिं सिंध में रागधारी में वॾो नालो कमायो। हिन चयो त सिंध जी सकाफ़त खाते जे अमलदारनि वटि रागिन लाइ कंहिं बि क़िस्म जी इज़त न आहे। जिन रागिन ऐं साज़नि जी वजद ते राजा सिर सदको कंदा हुआ उन्हनि साज़ंदनि ऐं राग जे ॾात धणियुनि खे सकाफ़त खातो चौपायो माल वांगुरु हलाए रहियो आहे। हिन चयो त हिते भैंस कॉलोनी त आहे पर फ़नकारनि लाइ रिहाइश कॉलोनी न आहे। हिन चयो त रागी घराणनि जे वारसी न कई वई त इहो सिंध जो क़दीम सकाफ़ती वरसो ख़तमु थी वेंदो। प्रोफेसर कलंदर शाह लकियारी चयो त अफ़सोस उन ॻाल्हि ते आहे त नौजवान नसल खे उस्ताद ख़ैर मोहम्मद ऐं जीवनी बाईअ बाबति ॼाण न आहे। उन करे अहिड़नि प्रोग्रामनि जी वॾी अहमियत आहे। अॻे राग मंडलियूं ऐं म्यूज़िक स्कूल हूंदा। हिन वक़्तु बि अहिड़ा स्कूल खुलणु घुरिजनि। हिन चयो त टेक्नोलॉजी जी मदद सां फ़ोना केस्टूं सीडियूं ऐं US जी मदद सां मौसीक़ी महफ़ूज़ थी रही आहे। AA प्रोडक्शन जे बानी मोहम्मद कासिम माका चयो त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। मटियारीअ वारो मोहम्मद ज़मान शाह उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जी मौसीक़ी ऐं रागदारी बाबति केतिरा ई मौजज़ा ॿुधाईंदो हो जंहिंमें मोल जीरो ऐं बीमार चङा भला थी विया हुआ। हिन ॿुधायो त मूं उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान जे ॻायल कलामनि खे वॾी महिनत सां गॾु करे केस्टुनि ते महफ़ूज़ कयो आहे। उन मौक़े ते मौसीक़ी जी महफ़िल में शाहिद परवीन उस्ताद अमीर अली सदा रंग अली शबाना गुल माई जीनी काछे जो नाबीन फ़नकार तालिब कमरानी मारोल सावण ऐं मारवी ग्रुप समीना गुडी कलाम ॻाए दाद हासिल कयो ऐं मुनवर बजीर नाच पेश करे भरपूर दाद हासिल कयो। उन खां अॻु उस्ताद अमीर अली खे पंहिंजनि शागिर्दनि सांवल ऐं मारवी ग्रुप पारां बोस्कीअ जो पटको ॿधायो वियो। अहम सुर्खी आहे त बंगल देरो में औरत जे वार ऐं भिरूं कूड़े तज़लील कई वई, ॾंभ ॾिना विया। ॿार ज़ाया करण जो इल्ज़ाम मड़े औरत फरज़ाना भुट्टो ते मुड़ुस अली असगर भुट्टो ऐं संदसि घर बातिन जो सख़्तु तशदुद, ॾंभ ॾेई तशदुद जो निशानू ऐं मथे जा वार ऐं भिरूं कूड़ण बैदि तपियल टिपणीअ जा ॾंभ ॾिना विया। जॾहिं त तशदुद जो निशानू बणजंदड़ औरत रड़ियूं करे बेहोश थी वई। बेहोश थियल औरत खे रसनि सां ॿधी जवाबदार अर्ज़ी भुट्टो में छॾे विया। SSP कंबर वाक़े जो नोटिस वरितो।
लाड़काणो ऐं कंबर हदबंदी तकरार सबबि केस दाख़िल न थियो। रते देरो पुलिस जवाबदार मुड़िस खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। अहम सुर्ख़ी आहे त तज़लील जो शिकार वापारीअ खां SSP माफ़ी वठी छॾी। शिकारपुर पुलिस सेठ चोनी लाल खे व्याज इल्ज़ाम में गिरफ़्तार करे मथो मुछूं ऐं भुरूं कूड़े तज़लील कई वई हुई। IG जे हुकुम ते SSP मसूद बंगश करमपुर पहुतो ऐं हिंदू पंचायत अॻुवाननि सां मुलाक़ात करे ग़लतियूं इंसान खां थींदियूं आहिनि, पुलिस जो चूनी लाल सां थियल वर्ताव ग़लति हो, आऊं माफ़ी वठां थो। SSP सेठ चूनी लाल ऐं हिंदू पंचायत जे अॻुवाननि तॾे ते हली अचण ते SSP शिकारपुर खे माफ़ करे छॾियो। अहम सुर्ख़ी आहे त कराची में हद दख़लियूं हटाइण दौरान चकरियूं पथराव, हिकु फौत, छिकदाण सबबि एम्प्रेस मार्केट ऐं बोहरी बाज़ार वारे इलाइक़नि में सूरत हाल विगोड़ी थी वई। मुज़ाहिरीन जो लाश रखी धरणो मछरियल माण्हुनि पथराव करे पुलिस मोबाइल जा शीशा भञी छॾिया। पुलिस जे तशदुद में हमराह फौत थियो आहे, मुज़ाहिरीन जा इल्ज़ाम। पुलिस जो चवणु हो त दिलि जो दौरो पियो होसि, उन करे फौत थियो। फौतीअ जो तालुक़ कोयटा सां हो। वाक़े जो केस दाख़िल न थियो। पुलिस 9 ॼणा गिरफ़्तार करे वई। अहम सुर्ख़ी आहे त नर्स जो असां केस डॉक्टर ऐं जवाबदार 9 ॾींहं जे रिमांड ते जेल हवाले। सिविल जज एंड जुडिशल मजिस्ट्रेट गिरफ़्तार साइम कंदुर ऐं मोहम्मद बख़्श खे जेल तहवील में ॾिनो। नर्सनि पारां पुण ड्यूटियुनि जो बाइकाट, जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो। अहम सुर्ख़ी आहे त हैदराबाद में क़तल कयल समाजी अॻुवान जमीला अंसारीअ जो केस 3 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे, जिन खे अदालत रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त जमीला जे मुड़िस पंहिंजे ज़ाल खे हैदराबाद में क़तल करण जो एतिराफ़ करे वरितो आहे। अहम सुर्ख़ी आहे त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद ऊन्हारे जे मोकल दौरान बेकन हाउस सिटी स्कूल ऐं फाउंडेशन स्कूल हैदराबाद जे 3 कैंप्स खे डायरेक्टर स्कूल हैदराबाद रीजन जी जारी सर्कुलर मूजिबि मैट्रिक जे शागिर्दनि खां सिर्फ़ु मार्च ताईं फ़ी वठण ऐं पहिरीं खां 9 क्लास जे ॿारनि खां जून ऐं जुलाई जी फ़ीस वालदेन जी सहूलियत मूजिबि वठण जो हुकुम ॾिनो आहे। अहम सुर्ख़ी आहे त मटियारी जे बंदनि ऐं वाटर सप्लाई तां कब्ज़ा हटाइण जो हुकुम। अमीर हानी मुस्लिम जो हाला सईदाबाद ऐं भिटशाह जो दौरो, अणपूरियूं स्कीमुनि ते कावड़ जो इज़हार। भिटशाह वाटर सप्लाई जे कम ते पब्लिक हेल्थ वारनि खे छंड कम बिल्डिंग्स वारा कनि पिया इंजीनियर। मनपसंद बिल्डिंग्स खाते खां कमु करायो पिया, पब्लिक हेल्थ खां कमु करायो। अमीर हानीअ जो DCअ खे हुकुम। शहरनि खे मिठो ऐं साफ़ पाणी फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में सख़्त कार्रवाई कई बि। अमीर हानी मुस्लिम। अहम सुर्ख़ी आहे त एग्रीकल्चर रिसर्च नॉन गज़टेड मुलाज़िमनि जो हैदराबाद में एहतजाज। मुलाज़िमनि खे टाइम स्केल, तरक़ियूं, फ़ौती ऐं सन कोटा नथी ॾिनी वञे, अॻुवान। अहम सुर्ख़ी आहे त नवाब शाह मेहन जा 200 वाड़ा शहर खां ॿाहिरि मुंतक़िल न थिया। म्यूनिसिपल कमेटी जे इख़्तियारनि वाटर कमीशन जे सरबराह जे हुकुम खे बि नज़रअंदाज़ करे छॾियो। इंतिज़ामिया कख भञी ॿीणो न कयो। वाड़ा हटाइण त परे जी ॻाल्हि, पर क़ानूनी नोटिस बि जारी न कया। चौपाए माल जे वाड़नि शहर जे पीअण वारे पाणीअ खे आलूद करे छॾियो। सेवरेज जो निज़ाम बि नाकारा। शहरी गंदो ऐं बदबूदार पाणी पीअण ते मजबूर। साफ़ पाणीअ जी फ़राहमी यकीनी बणाई वञे, सुॼाण धुरियूं। अहम सुर्ख़ी आहे त वाड़ गुदाम में कणक जा हज़ारे पाछका उस में फाटी पिया, मुज़ाहिरो ऐं धरणो। वज़ीर आला जे ॻोठ वाड़ जे गुदाम तां कणक न खणण ते ठेकेदार ख़िलाफ़ चौकीदारनि ऐं मज़दूरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। 70,000 बोरियूं खुलियल आसमान हेठि पियल आहिनि। उस में हज़ारे पाछका फाटी पिया आहिनि।
हिसाब किथां ॾियूं चौकीदार। ठेकेदार आफ़्ताब बुॻियो कणक खणण लाइ तयारु न आहे। ज़िले फूड ऑफिसर खे शिकायत करण बावजूद कुझु न थियो। वॾो नुक़सान थियण जो ख़दशो आहे। वज़ीर आला नोटिस वठे ठीको ख़तमु करे ईमानदार खे ठीको ॾेई फूड इंस्पेक्टर। अहम सुर्खी आहे त डिगड़ीअ में पाणीअ खोट ख़िलाफ़ आबादगारनि जे एहतिजाजी रैली। मुरीद माइनर ऐं मुरीद डिस्ट्रीअ में 2 महीननि खां पाणी नाहे, पोखी नाहे थी, ज़मीनूं बंजर थियनि पियूं। आबादगार जो चवणो त पीअण जो पाणी न हुअण करे उञ विघे इंसान ऐं जानवर मरनि पिया। आला अख़्तियारियूं नोटिस वठी पाणी ॾियारीनि। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जूं अहम ऐं ताज़ियूं ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो आहे नवाज़ भुट्टो। उनवान आहे मुहाजर सियासत जो असली रूप, मुहाजर हिजरत खां हथियारनि ताईं। अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। 1843 ईस्वीअ में जॾहिं बरतानवी फ़ौज हिन ख़िते खे चढ़ाई करे फ़तह कयो तॾहिं कराची जे शहर जी आबादी सिर्फ़ 14,000 नुफ़ूस ते मुश्तमिल हुई। तक़रीबन 98 सालनि ताईं पोइ 1941 ईस्वीअ में थींदड़ मर्दमशुमारीअ मुताबिक़ कराची जी आबादी 3,86,650 थी वई। विरहाङे खां पोइ पाकिस्तान जी पहिरीं मर्दमशुमारी 1951 में थी, जंहिंजे अंगनि अखरनि मुताबिक़ कराची जी आबादी 10,68,590 ते वञी पहुती। मतिलबु 10 सालनि में 176 सैकड़ो वाधारो आयो, जंहिंजो वॾो कारण हिजरत हो। 1970 ईस्वीअ ताईं कराचीअ में आबादीअ में वाधारे जी शरह 8 सैकड़ो सालाना रही ऐं अॼु कराची जी आबादी 2 करोड़नि ताईं वञी पहुती आहे। 1947 ईस्वीअ जे विरहाङे खां पोइ मज़हब जे नाले ते थियल इहा लॾपलाण 1940 ईस्वीअ जी क़रारदाद जे बिल्कुलु उबतड़ हुई। 10 लख मुहाजरनि जो पाकिस्तान ॾांहुं हिजरत करणु ऐं करोड़ खां मथे उर्दू ॻाल्हाईंदड़ मुस्लमाननि जो भारत में तरसी पवणु, पंहिंजी जनम भूमि खे न छॾणु पंहिंजे पाण में ख़ुदि हिकु सुवालु आहे। उनखां पोइ वॾो सुवालु इहो आहे त छा हिंदुस्तान में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ बि पाण खे मुहाजर सॾाइनि था? हिन ॻाल्हि खे सवले नमूने हीअं सम्झिजे त जिन वटि जजी माल ऐं मिल्कियत हुई उन्हनि पंहिंजी जनम भूमीअ न छॾी। बाक़ी जेके कंगाल हुआ उन्हनि रली कुले ते रखी अची पाकिस्तान भेड़ा थिया ऐं वॾनि मिल्कियतनि जा किले मुदाख़िल करायाऊं ऐं असलोकनि सिंधी रहाकुनि खे पंहिंजी जनम भूमि छॾण ते मजबूर करे उन्हनि जी मिल्कियतनि ते कब्ज़ा कयाऊं। गुरु मंदर, राम बाग, हाणोको आराम बाग, सदर गार्डन, रिनछोड़ लाइन, राम स्वामी समेत केतिरनि ई हंधनि ते ठहियल इमारतूं अॼु बि असलोकनि माण्हुनि जूं मुंतज़िर आहिनि। अॼु बि उन्हनि इमारतुनि जे बालकोनियुनि जे ॼारियुनि ते ओम जहिड़ा हिंदी लफ़्ज़ उकरियल आहिनि। जीअं त सिंध संतनि, साधुअनि ऐं सूफ़ियनि जी सरज़मीन आहे, सिंध धरतीअ जा माण्हू अमन पसंद ऐं प्यार सां रहण वारनि मां आहिनि। उनजो वॾो सबूत इहो आहे त हिन वक़्तु पूरी दुनिया दहशतगर्दीअ जी लपेट में आहे, पर अॼु ताईं को बि सिंधी ख़ुदकुश बमबार या दहशतगर्द न मिलियो आहे। पर बदकिस्मतीअ सां विरहाङे खां पोइ सिंध जे गादीअ वारे हंधि कराचीअ में रत जी रांदि शुरू थी। जेकॾहिं तारीख़ जा वर्क उथलाइजनि त ख़बर पवंदी त सिंध में दहशतगर्दीअ जी शुरूआति 1947 ईस्वीअ खां थी, जॾहिं हिंदुस्तान खां लॾे आयल मुहाजिरनि सिंध जे मुस्तक़िल ऐं असलोकनि रहवासियुनि खे मज़हब जी बुनियाद ते मारणु शुरू कयो। उनखां पोइ सिंध में 1972 ईस्वीअ में सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोली क़रार ॾियण वारे बिल जी बहाली थियण ख़िलाफ़ फ़साद कया विया। सरकारी अंग अखर ॿुधाइनि था त 7 जुलाई खां 7 अगस्त 1972 ईस्वीअ ताईं 42 माण्हुनि खे मारियो वियो।
उन दौरान जॾहिं सिंध जे तइलीम खाते जे डायरेक्टर पब्लिक इंस्ट्रक्शन अलामा दाऊद पोटे हिकु सर्क्यूलर जारी कयो त हिंदुस्तान खां आयल उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿारनि लाइ सिंधी लाज़मी करार ॾिजे थी ऐं सिंधी ॿारनि लाइ उर्दू पढ़णु लाज़मी हूंदी। मुहाजिरनि उन जो सख़्तु रद्द अमल ज़ाहिर कयो ऐं हैदराबाद जे हिकु करप्ट ऐं नाम निहाद लीडर हाफ़िज़ मुबारक अली शाह ईदगाह मैदान हैदराबाद में उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो हिकु जलसो कोठायो। उन जलसे में हिन शर्म अंगेज़ ऐं चिड़ ॾियारींदड़ तक़रीर कई। चयाईं त हिंदुस्तान खां आयल ॿार काफ़िर राजा ॾाहिर जी ज़बान न पढ़ंदा। उन तक़रीर हैदराबाद खे रत में वेंझारे छॾियो। तारीख़ जे पननि ते नज़र डोड़ाइजे त ख़बर पवंदी पनाहगीरनि जी क़यादत हमेशह इस्टेब्लिशमेंट जी हामी ऐं दलाल रही आहे ऐं इहो सिलसिलो लियाकत अली ख़ान खां शुरू थी अल्ताफ़ हुसैन ताईं पहुचे थो। वन यूनिट जी तहरीक ख़िलाफ़ उन्हनि भाड़े जे दलालनि मुहाजिर पंजाबी पठान मुतहद महाज़ ठाहियो। सिंध ऐं सिंधियुनि खां बिल्कुलु अलॻि थी बीठा। दिसंबर 1971 ईस्वीअ में पाकिस्तान जे टुटण बांग्लादेश जे वजूद में अचण वारे अलमनाक साने ऐं सिंधु देश जे नारे उन्हनि खे हिकु नई वाट ॾेखारी ऐं उन्हनि जे ज़हन में ॿोली अलॻि सियासी नज़रिए ऐं धार सुञाणप जो जुनून चढ़ियो ऐं उहे इस्टेब्लिशमेंट जे वधीक वेझो थियण लॻा। 1977 ईस्वीअ उन साल जमहूरियत खे ख़तम करण लाइ नओं सितारे इतिहाद जुड़ियो। सिंध जे गादीअ वारे शहर कराचीअ खे एजिटेशन जो मर्कज़ बणायो वियो। उन्हनि मुहाजिरनि उन में भरपूर हिसो वरितो। ज़िया आमरीत ख़िलाफ़ 1983 खां 1986 ताईं MRD यानी जमहूरियत जी बहालीअ वारी तहरीक जंहिंमें लाखाट खेसाना मोरी ऐं दादू समेत सॼी सिंध में फ़ौज हथे ख़ाली सिंधियुनि ते गोलियूं वसाए रही हुई, तॾहिं मुहाजिर बिल्कुलु अलॻि बीठल नज़र आया। तारीख़ जे वर्कनि तां जॾहिं धूड़ हटाए गौर सां ॾिसबो त रत ई रत नज़र ईंदो। 1985 ईस्वीअ जिते कराचीअ में हिकु शागिर्दियाणी बुशरा ज़ैदीअ जे बस हादसे में मौत उन्हनि जे मकरू इरादनि ऐं चहिरनि तां पर्दा हटाए छॾिया। गौर सां अंगनि अखरनि जो जाइज़ो वठो त ख़बर पवंदी त 1980 ईस्वीअ खां 1985 ईस्वीअ ताईं कराची शहर में मुनी बसनि जा 1459 हादसा थिया, जिन में मजमूई तौर ते 821 माण्हू फ़ौत थिया। 1985 जा अंग अखर ॿुधाइनि था त उन साल 285 हादसा पेश आया, जिन में 216 माण्हू मारिया विया। त पोइ बुशरा ज़ैदी केस खे बुनियाद बणाए कराचीअ में लिसानी फ़सादनि जो अणखुट सिलसिलो शुरू थियो, जंहिंजा सबब मालूम करण लाइ मोहम्मद ख़ान जूनेजे जी हुकूमत खे वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला जे सेक्रेटरी मसूद ज़मान जी सरबराहीअ में कमीशन जोड़णो पियो। हिन कमीशन जा 3 मेंबर हुआ, वफ़ाक़ी सेक्रेटरी प्लानिंग ऐं तरक़ी डॉक्टर मोइनुद्दीन बकाई, मेंबर वफ़ाक़ी इंस्पेक्शन टीम डॉक्टर MM हसन ऐं घरू मुआमलनि वारे सूबाई सेक्रेटरी परवेज़ अहमद भट्ट शामिल हुआ। जॾहिं त ज़ियाउल इस्लाम जेको कमिश्नर बि रही चुको आहे, तंहिं कमीशन जे सेक्रेटरी जा फ़राइज़ अंजाम ॾिना। कमीशन जी रिपोर्ट अॼु बि सरकारी अलमारियुनि जी ज़ीनत बणियल आहे। सिंध में नस्ली ऐं ॿोलीअ वारा फ़साद, जीअं त अॻु में बि चई चुका आहियूं त अमुन ऐं भाईचारीअ वारी धरती जे महिमान नवाज़ असलोकनि रहाकुनि हिजरत जे अमल दौरान ई पंहिंजे पुठीअ ते वार सहण शुरू कया। उन पहिरीं दहशतगर्दी मज़हब जे बुनियाद ते केई ऐं केतिरनि ई हिंदुनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा करे उन्हनि खे या त क़तल कयो या उन्हनि खे पंहिंजी धरती ऐं अजा छॾे लॾ पलाण ते मजबूर कयो। ॿोलीअ वारनि फ़सादनि जो बि ज़िक्र करे आया आहियूं। 1985 खां MQM जी दहशतगर्दीअ जो दौरु शुरू थियो।
जंहिंजी इंतिहा 1990 में ॾिसण आई, जंहिंमें न रुगो सिंधियुनि खे मारियो वियो पर केतिरनि ई सिंधी औरतुनि खे बेआबरू कयो, थण वढिया विया, उन्हनि जे छातियुनि ऐं सथरुनि ते गरम लोह सां MQM जूं मोहरूं हयूं, नौजवाननि जा जिस्म ड्रिल मशीननि सां परूण कया विया। 1985 खां 1990 ताईं कराची ऐं हैदराबाद मां 40 जे लॻभॻि सिंधी कुटुंब लॾपलाण करे चुका हुआ। तारीख़ ॿुधाए थी त सिर्फ़ हैदराबाद 2500 सिंधी कुटुंब घर घाट छॾे भॻा। पके किले खां आमिल कॉलोनीअ ताईं 63 पाड़नि मां हथियारनि जे ज़ोर ते घर ख़ाली कराया विया। 1972 ईस्वीअ खां 1990 ताईं यानी ॿोलीअ वारनि फ़सादनि खां वठी 1990 ताईं सिंधियुनि जा दुकान ऐं कारोबार सरासरी तौर ते 4 भेरा साड़िया विया ऐं फुरिया विया ऐं 200 सिंधियुनि जो कारोबार मुकमल तौर ते तबाह थी वियो। 1985 खां 1990 ताईं सिंध में थियल फ़सादनि जो अंग 100 खां मथे आहे, जिन में 25 फ़साद MQM तरफ़ां सिंधियुनि, पंजाबियुनि ऐं पठाणनि सां कया विया। डिसंबर 1988 ईस्वीअ खां वठी अगस्त 1990 ताईं MQM पीपल्स पार्टीअ सां टकराव में अची 12 खूनी फ़साद कराया, जिन में 6 अप्रैल 1989 ते हैदराबाद में 22 माण्हू मारिया विया। 7 फरवरी 1990 ते कराची में थियल फ़साद में 72 माण्हू मारिया विया। 14 खां 28 मई 1990 ईस्वीअ ताईं हैदराबाद में 81 माण्हू मारिया विया। कराची में 27 ऐं 28 मई 1990 ईस्वीअ ते 56 माण्हू क़तल कया विया। 29 मई खां 1 जून 1990 ईस्वीअ ताईं वधीक 16 माण्हू क़तल कया विया। हैदराबाद इंतिज़ामिया जो सरकारी रिकॉर्ड ॿुधाए थो त उन अरसे में फुरलुट ऐं नुक़सान जो 3239 रिपोर्ट्स दाख़िल थियूं, जिन मां रुगो सिटी थाणे ते 1692 रिपोर्ट्स दाख़िल थियूं, मार्केट थाणे ते 202, लतीफ़ाबाद थाणे ते 1340 ऐं छावणी थाणे ते 73 FIRs दाख़िल थियूं। वाज़े रहे त इहे रिपोर्ट्स 14 मई खां 24 मई 1990 ताईं दाख़िल थियूं। कराची में PSF जे नौजवाननि खे हथ पेर ॿधी ज़िंदा साड़ियो वियो, क़तल कयो वियो ऐं अगवा कयो वियो। अगवा थियलनि खे बाद में कोर हेडक्वार्टर 5 कराचीअ में वापसि कयो वियो। तारीख़ ॿुधाए थी त 8 अगस्त 1986 ते कराचीअ में MQM जो पहिरियों आम जलसो मुनक़िद थियो, जंहिं पहिरियों भेरो असले जी भरपूर नुमाइश कई वई ऐं पंजाबियुनि ऐं पठाणनि ख़िलाफ़ ज़हर उगाछियो वियो। MQM ॿियो जलसो हैदराबाद में करण जो ऐलान कयो। 31 अक्टूबर 1986 ईस्वीअ ते कराची खां MQM जो क़ाफ़िलो कराची खां हैदराबाद लाइ रवानो थियो ऐं 2 पहरनि जो 12:30 वॻे सोराब ॻोठ वॾ क़ाफ़िले ते हमिलो थियो, जंहिं में मुहाजर पठान फ़साद शुरू थिया ऐं सिर्फ़ हिकु ॾींहं में 100 खां वधीक माण्हुनि खे क़तल कयो वियो। 16 डिसंबर 1986 ईस्वीअ ते औरंगीअ जे इलाइक़े अलीगढ़ कॉलोनीअ में सिर्फ़ कुझु कलाकनि में अहिड़ी त रत जी होली खेॾी वई जो औरतुनि ऐं ॿारनि समेत 156 माण्हुनि खे इंतिहाई बेदर्दी ऐं सफ़ाकीअ सां क़तल कयो वियो। 23 जनवरी 1987 ईस्वीअ ते अल्ताफ़ हुसैन कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं ॿिए ॾींहुं कराची जे घिटिन में हैंड विरहाया विया। मुहाजर TV ऐं VCR विकिणो क्लाशनकोफ ख़रीद कयो। तंहिंखां पोइ MQM जो टकराव हिकु तंज़ीम PPI पंजाबी पख्तून इतिहाद सां थियो ऐं कराची लिसानी फ़सादनि जे वर चढ़ी वियो ऐं ख़र्च पूरो करण लाइ MQM भतो वठण ऐं भुंग लाइ अगवा जो सिलसिलो शुरू कयो। भते वारे मुआमले ते PPI ऐं पीपल्स पार्टीअ जे ज़ेली शागिर्द तंज़ीम PSF सां टकराव
रोज़ जो मामूल हो। PPI जो वाहिद रुकन सिंध असेंबली इरफानुल्लाह मुरवत उन वक़्त जे सदर ग़ुलाम इसा ख़ान जो ॼाटो हो। MQM तरफ़ां हथियारनि जे ख़रीद करण ऐं विरहाइण, टार्चर सेलनि जो क़याम ऐं निजी जेल क़ाइमु करण जहिड़ा अमल ज़ोर ते हुआ। 7 जुलाई 1989 ईस्वीअ ते कराची यूनिवर्सिटीअ में PSF जे 6 कारकुननि खे MQM ॾाढी बेदर्दीअ सां क़तल कयो। तंहिंखां पोइ SF सां तालुक़ रखंदड़ मुहाजिर नौजवाननि जे अगवा बैदि टार्चर सेलनि में क़तल मामूल बणिजी वियो ऐं नेठि उन्हनि फ़सादनि 26 फरवरी 1990 ईस्वीअ ते वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह खे फ़ारिग़ कयो वियो ऐं आफ्ताब शोबान मीराणी नओं वज़ीर आला बणियो ऐं नेठि PP हुकूमत ख़तम थी। निगरान हुकूमत जुड़ी जाम सादिक अली मंज़र आम ते आयो ऐं नेठि फ़ौज खे कराचीअ में अमुन बहाल करण लाइ दावत ॾियणी पई ऐं कर्फ्यू जा सिलसिला शुरू थिया ऐं MQM में बग़ावत पइजी वई। जाम सादिक जी महिरबानीअ सां MQM 2 हिसनि में विरहाइजी वई। आफ़ाक़ अहमद ऐं आमिर ख़ान MQM हक़ीक़ी जा अॻुवान बणिजी विया ऐं अल्ताफ़ हुसैन खे जाम सादिक अली लंडन रवानो करे छॾियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अॼु जो अहम ऐं चूंड कालम जेको तहरीर कयो हुयो नवाज़ भुट्टो, उनवान हुयो मुहाजिर सियासत जो असली रूप, मुहाजिर हिजरत खां हथियारनि ताईं। अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7:30 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजी हिन ईमेल ते ॾींदा। ईमेल आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हाणे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। वरी ॿिए बुलेटिन में हाज़िर थींदासीं। ओसि ताईं फाज़िल चना खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।